नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे करियो घरनूर में ख़बर ॾींदा हलूं त करियो घरनूर में सिम नालो उथलण सबबि केतिरा ई ॻोठ लाॻीतो पाणी जे घेरे में आयल आहिनि। रवासिन सिम नाले खे पार करण लाइ खटुनि जूं हथरादू ॿेड़ियूं ठाहे वरितियूं आहिनि। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं हिन वक्त मौजूद आहियां ॻोठ मोहम्मद रहीम चांडियो। कड़ियो गंवर सिम नाली जे पासे में उनजो घर आहे, जेको हिन वक्त पंहिंजी मजबूरी ख़ातिर उनजो पुटु आहे दुरमोहम्मद चांडियो। दुरमोहम्मद, ही तो छा ठाहियो आहे? अच्छा, ही तव्हां कीअं था वञो? वञो भला, आउं ॾिसां। हा, वञो वञो, थोरो वञो, आउं ॾिसां भला तव्हां कीअं था वञो। अच्छा, अवां जी के भला सार संभाल का लथी आहे के? अच्छा, पैसो कोन्हे उन वटि, हींअर अवां कोन था अची सघनि। अच्छा, मेहरबानी दोस्तन जी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।